मुझे नालो धर्मिंदर है। मूं पिरिया ज़ात दर्दी से लव मैरिज कई है। शेवक अची असां ते मुख़्तलिफ़ जगहनि ते कूड़ा केस करे रहियो आहे ऐं वस वारनि खे अपील थो करियां असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मां धर्मिंदर मोहन सां ख़ुशि आहियां। शादी करी मूं प्यार जी पढ़नो मूं सां ख़ुशि आहियां। वस वारनि खे अपील करे शेवक अची कूड़ो केस करे थो वस वारनि खे अपील करे जाए असांखे तहफ़ुज़ फरमाए। असीं हींअर उमरकोट कोर्ट में मौजूद आहियूं। हिते छा थियो आहे जो शेवा कच्छी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते धर्मेंद्र ऐं प्रिया जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल कराइण आयो आहे। अॼु हिन मरहले में अॼु आया आहिनि। अॼु हिन जे पी हरेश 491 दाख़िल कई हुई। उन सिलसिले में हीअ अॼु ॿई आया आहिनि तारीख़ ते। त आऊं ॿुधाईंदो हलां त हींअर ई छोकिरी वेठी आहे। हिनजे रूबरू चवण थो चवां बाबा जेकॾहिं तूं पंहिंजे माइटनि सां गॾु वञणु चाहीं थी त असांजो कोई एतिराज़ कोन्हे। तूं पंहिंजे माइटनि सां गॾु वञी सघीं थी न वञणु चाहीं त बाबा बिल्कुलु वञी सघे थी। असां परेशान नथा कयूं तव्हांखे। उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे तुंहिंजी विश आहे। उनजे करे आउं चवंदो हलां त शेवा कच्छी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिननि जे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनी आहिनि। अलाए केतिरा कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। असां नियाणियुनि वारा आहियूं। असां कतई ख़ुशि न आहियूं त कंहिंजी छोकिरी कंहिं ॿिए गैर मर्द सां निकिरी वञे। बहरहाल हिननि जी ज़िंदगी जो फ़ैसिलो हिननि खे ई करिणो आहे। असांखे नाहे करिणो। हीअ पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहिनि त असीं केरु थिया आहियूं जेको हिननि खे तकलीफ़ ॾियण वारा। उनजे करे सभिनी दोस्तनि जे साम्हूं इहा मौक़ुफ़ हुजणु खपे त शेवा कच्छी मुख़्तलिफ़ रबा हलाए रहियो आहे जेको हिननि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कूड़ा केस दाख़िल करण जी कोशिशि थो करे। 3 केस थी चुका आहिनि। ऐं बस वारनि खे इहो ज़रूरु चवंदुसि त महिरबानी करे हिन जोड़े खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिननि जो अलाए कहिड़ो ॾोह कयल आहे जो ऐं असां वरी बि इहो चवंदुसि त आउं कतई इन ख़ुशि न आहियां त कंहिंजी छोकिरी निकिरी वञे। पर हाणे जेकॾहिं हीअ नज़ा ख़ुशी सां आहिनि पंहिंजी मर्ज़ी सां पाण ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था उनखे असां केरु थिया आहियूं डिस्टर्ब करण वारा। महिरबानी तव्हांजी।